Assalamualaikum. Maman Siddiq Mitwar Bahala Hamd. सब सारा अल्लाह लाया है जेको आसमाननि जो रब ऐं ज़मीन जो रब ऐं सभिनी जहाननि जो रब आहे। आसमान ऐं ज़मीन में संदसि लाइ वॾाई ऐं अज़मत आहे। इहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको आसमाननि जो रब ऐं ज़मीन जो रब ऐं सभिनी जहाननि जो रब आहे। आसमान ऐं ज़मीन में संदसि लाइ वॾाई ऐं अज़मत आहे। इहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। फ़रिश्ता पंहिंजे पालणहार जी साराह सां तस्बीह कनि था ऐं ज़मीन में जेके मोमिन बांदा आहिनि फ़रिश्ता पंहिंजे पालणहार जी साराह सां तस्बीह कनि था ऐं ज़मीन में जेके मोमिन बांदा आहिनि उन्हनि लाइ बख़्शिश घुरनि था। अल्लाह पंहिंजे बांदनि ते महिरबान आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको आसमाननि जो रब ज़मीननि जो रब ऐं सभिनी जहाननि जो रब आहे। आसमान ऐं ज़मीन में संदसि लाइ वॾाई ऐं अज़मत आहे। इहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। ऐं इहो ई आसमाननि ऐं ज़मीन में जेकी उन जे विच में आहे सभ जो रब आहे। पंहिंजे फज़ल ऐं अहसान सां इहे शयूं तव्हां लाइ ताबे कयूं। ऐं इहो ई आसमाननि ऐं ज़मीन में जेकी उन्हनि जे विच में आहे सभ जो रब आहे। पंहिंजे फज़ल ऐं अहसान सां इहे शयूं तव्हां लाइ ताबे कयूं। जेकी आसमाननि ऐं जेकी ज़मीन में आहिनि बेशक अल्लाह जी कुदरत ऐं वहदानियत जूं निशानियूं आहिनि। अल्लाह अल रहमान अल रहीम आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको आसमाननि जो रब ऐं ज़मीन जो रब ऐं सभिनी जहाननि जो रब आहे। आसमान ऐं ज़मीन में संदसि लाइ वॾाई ऐं अज़मत आहे। इहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम ॼाणे थो त इंसान खे संदसि नफ़्स मंझि कहिड़ा विसविसा विझे थो। अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह अल रहमान अल रहीम उन्हीअ खे साह जे रगुन खां वेझा आहिनि। अल्लाह अल रहमान अल रहीम ॼाणे थो त इंसान खे संदसि नफ़्स मंझि कहिड़ा विसविसा विझे थो। अल्लाह अल रहमान अल रहीम उन्हीअ खे साह जे रगुन खां बि वेझा आहिनि। इहो हिकमत वारो ॼाणंदड़ आहे। अल्लाह खां सवाइ को महबूद न आहे। इहो ई ज़िंदह क़ाइमु रहंदड़ आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको आसमाननि जो रब ऐं ज़मीननि जो रब ऐं सभिनी जहाननि जो रब आहे। आसमान ऐं ज़मीन में संदसि लाइ वॾाई ऐं अज़मत आहे। इहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। मिठो ॻाल्हाइणु सवालीअ जे ज़बानी कोटाईअ खे माफ़ करणु उन सदके खां चङो आहे। मिठो ॻाल्हाइणु सवालीअ जे ज़बानी कोटाईअ खे माफ़ करणु उन सदके खां चङो आहे जंहिंजे पोयां दिलि आज़ारी हुजे। अल्लाह गनी बेपरवाह आहे। सज़ा ॾियण में देरि कंदो आहे। सब सारा अल्लाह लाया है जेको आसमाननि जो रब ऐं ज़मीन जो रब ऐं सभिनी जहाननि जो रब आहे।
आसमान ऐं ज़मीन में संदसि लाइ वॾाई ऐं अज़मत आहे। इहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। ख़ुदा तरसी पैदा करण लाइ अमाल सालिह जो एतमाम अल्लाह वारनि जी सोहबत सां मिज़ाज ऐं अमाल अख़लाक में तब्दीली पंहिंजे इस्लाह जी नियत। ख़ुदा तरसी पैदा करण लाइ अमाल सालिह जो एतमाम अल्लाह वारनि जी सोहबत सां मिज़ाज अमाल अख़लाक में तब्दीली पंहिंजी इस्लाह जी नियत। सोहबत बाबरकात जो फैज़ करणु माज़ीअ जे कमज़ोरनि ते नादमुठी ज़िंदगी अमल ते अचे मुसबत तवानाई मिलंदी आहे। सभु सारा अल्लाह लाइ आहे जेको आसमाननि जो रब ऐं ज़मीन जो रब ऐं सभिनी जहाननि जो रब आहे। आसमान ऐं ज़मीन में संदसि लाइ वॾाई ऐं अज़मत आहे। इहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। तक़वा जी कश्ती बनाए सालिह अमल सां भरिजे पुरसुकून जिस्म दिल मुतमईन इख़लाक बुलंद मक़ाम ते। तक़वा जी कश्ती बनाए सालिह अमल सां भरिजे पुरसुकून जिस्म दिल मुतमईन इख़लाक बुलंद मक़ाम ते। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे। मसाइल वधी विया आहिनि वसाइल अता कर आसो उमेदूं पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। अल्लाह रहीम रब करीम आहे। सभु सारा अल्लाह लाइ आहे जेको आसमाननि जो रब ऐं ज़मीन जो रब ऐं सभिनी जहाननि जो रब आहे। आसमान ऐं ज़मीन में संदसि लाइ वॾाई ऐं अज़मत आहे। इहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे।